अस्सलाम वालेकुम दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडियो ऐं मंज़ूर सखीरानी जी ॻाल्हि कंदासीं त इन्हनि में मुशाबियत बि तमामु घणियूं हुयूं, माना हिकु जहिड़ा आहियूं। उस्ताद जलाल चांडियो बि नंढी वई में माना ॻाइणु शुरू कयो नंढी उमिरि में ऐं गुनगुनाईंदो। पोइ वरी माना काठ मां जेको आहे काठी मां जेको आहे खड़ताल ठाही ऐं वरी यख़्तारो बि ठाहे वरी वॼाईंदो रहंदो, जंगल में ॻाईंदो रहंदो, ठिकरूं वॼाईंदो। ईअं जेको आहे मंज़ूर सखीरानी तो उहो बि ईअं माना राग ॻाईंदो रहंदो, वॼाईंदो रहंदो ऐं गुनगुनाईंदो रहंदो। त माना नंढड़ी उमिरि में पोइ वरी स्कूल में वियो त वरी स्कूल में बि ईअं ॻाइणु लॻो। पोइ ॿार जेके चवंदा हुआ तुंहिंजो आवाज़ु तमामु सुरीलो आहे, तमामु आवाज़ु तुंहिंजो भलो आहे। पोइ मास्तर बि चवंदा हुआ तुंहिंजो आवाज़ु तमामु वॾो आहे। हाणे प्राइमरी स्कूल में माना पहिरीं दर्जे में दाख़िल थियो त ॻाइणु वॼाइणु शुरू, मां एतिरे वॾे पाए जो माना फ़नकार हो। दोस्तों उस्ताद जेको मंज़ूर सखीरानी बि नंढपिण में माना ॻाइणु जॾहिं शुरू कयो त हुनजे घर वारा जेके आहे उन्हनि मां केरु बि ॻाईंदो वॼाईंदो कोन हो, न को ॻाइणु वॼाइण खे पसंदि कंदो हो। हुनजे घर मां को बि ॿियो फ़नकार पैदा न थियो, न ॻाइणु वॼाइणु माना सिखियो, रुॻो मंज़ूर सखीरानी पाण ई माना जेको फ़नकार थियो। ऐं ईअं ई साॻियो जेको आहे उस्ताद जलाल चांडियो बि जॾहिं ॻाइणु माना शुरू कयो त हुनजो पीउ हाजी हो, माना हिननि कमनि खां परे हो, ॻाइणु वॼाइण खां न को ॿुधे न को माना पसंदि करे। पोइ उस्ताद जलाल चांडियो खे बि उहो चवंदो त बाबा असांजो ॻाइणु वॼाइण सच आहे। पर पोइ जॾहिं हिकु ॾींहुं जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जो कलाम जॾहिं मेले में पियो ऐं ॻाइणु वॼाइणु शुरू कई त पोइ माण्हू जेके मेले खां अचनि पिया वापसि में त उस्ताद जलाल चांडियो जे पीउ खे मुबारकूं पिया ॾियनि। त मुबारकूं ॾिनई ऐं ख़ुशि थियो त पोइ उस्ताद जलाल चांडियो खे माना हुनखे इजाज़त ॾिनी। ऐं ईअं मंज़ूर सखीरानी जेको आहे हुनजे घर में माना इहो ॻाइणु वॼाइण वारो कमु कोन हो। पोइ ई नंढी वई में गुनगुनाइणु शुरू कयो ऐं ॻाइणु वॼाइण जो पोइ घर वारनि बि चयो त बाबा हिनखे फ़न जो वॾो को माना जुनून आहे। पोइ ईअं ॻाइणु वॼाइण जे करे वरी मंज़ूर सखीरानी जेको आहे कराची ताईं वियो माना हुननि सां माना कराची में जेको आहे हिते ॻाइणु वॼाइणु माना चए पियो त मुंहिंजो टीवी में प्रोग्राम अचे, PTV ते अचे, रेडियो ते अचे, माना ईअं ॻाइणु वॼाइण लाइ उते पियो। ऐं उस्ताद बुख़ारी जो माना तमामु घणो चाहींदड़ो ऐं उस्ताद बुख़ारी जो माना शागिर्दु हो हिकिड़ो। शाइरी जेका उस्ताद बुख़ारी जी माना ॻाईंदो ऐं उस्ताद बुख़ारी जेको प्रोफेसर बि हो ऐं गॾोगॾु मास्तर माना टीचर बि हो ऐं मंज़ूर सखीरानी जो। ऐं दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि जेका हिननि में माना हिकु जहिड़ी उस्ताद बुख़ारी जेको उस्ताद जलाल चांडियो जो बि पसंदीदा शाइर हो। उस्ताद जलाल चांडियो बि माना उस्ताद बुख़ारी खे शौक़ सां ॻायो, चाह सां ऐं मोहबत सां ॻायो। ऐं ईअं मंज़ूर सखीरानी बि जेको आहे उस्ताद बुख़ारी खे माना चाह सां ऐं शौक़ सां मोहबत सां इश्क़ सां ॻायो। छो शख़्सियत अहिड़ी हुई न उस्ताद बुख़ारी जी, तमामु मोहबत वारो माना शफ़ीक़ इंसानु हो, हर कंहिं सां मोहबत सां पेश ईंदो। ऐं जेको आहे पंहिंजी शाइरी जॾहिं ॾींदो त वरी हुनखे बि चवंदो त बाबा गुनगुनाए इन अंदाज़ में, हिन तिर्ज़ में, हिन थुल्ह में। पोइ वरी जॾहिं हुनखे माना उहो गुनगुनाईंदो पोइ जिते उस्ताद जेको आहे बुख़ारी चवंदो त बाबा बसि हाणे ईअं तो ॻाइणो आहे। उस्ताद बुख़ारी माना एतिरे वॾे पाए जो अदीब, शाइर, दानिश्वर हो, सॼी सिंध हुनखे माना सुञाणे पई। एतिरो माना वॾो पाए जो माना शाइर ऐं दानिश्वर हो। पोइ उस्ताद जलाल चांडियो बि नंढी वई में माना जीअं जॾहिं ॻाइणु वॼाइणु शुरू कयो त इन्हनि जो साल तक़रीबन हिकु जहिड़ो आहे, उस्ताद मंज़ूर सखीरानी जो ऐं उस्ताद जलाल चांडियो जो टाइम बि माना उहो ई साॻियो। पोइ हिनखे जॾहिं ॻाइणु शुरू कयो त उस्ताद जलाल चांडियो तक़रीबन 70 खां पोइ माना ॻाइणु शुरू कयो ऐं मंज़ूर सखीरानी बि 70 खां पोइ 1970 खां पोइ माना ॻाइणु शुरू कयो। ऐं उस्ताद मंज़ूर सखीरानी बि माना रेडियो पाकिस्तान जे एॾे वॾे माना वञे पियो त भाउ मूंखे माना चांस ॾियनि। ऐं उस्ताद जलाल चांडियो बि वियो। पोइ उस्ताद मंज़ूर सखीरानी जी त माना सिफ़ारिश हुई, हुनजे ॻोठ जा निकिरी पिया, इलाइक़ा जा निकिरी पिया त माना हुनजी सिफ़ारिश जे करे प्रोड्यूसर बि सिफ़ारिशी हुआ। पोइ हलियो वियो ऐं हुनखे चांस मिलियो। ऐं उस्ताद जलाल चांडियो त झरझंग में मशहूरु हो, ॻाइण में झरझंग में मशहूरु हो। हुनजा कलाम माना हर माण्हू ॿुधे पियो, हर शख़्स हुनजा कलाम ॿुधे पियो।
तो हुनखे वॾा शौक़ीन हुआ। पोइ उस्ताद जलाल चांडवियो जेको आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते आयो। पोइ हुन चयो त बाबा हाणे कॾहिं प्रोग्राम तुंहिंजो कंदासीं, माना हीअं आसरो ॾेई असांखे माना रवानो कयूं। पोइ जॾहिं हिकिड़े दफ़े उस्ताद हिकिड़ो प्रोड्यूसर जेको रेडियो पाकिस्तान जो उहो जॾहिं निकितो त हुन हर जॻह में हर जॻह ते माना जिथां गुज़रे पियो त उते उस्ताद जलाल चांडवियो कलाम पियो हले। पोइ हुन चयो त बाबा हीउ कहिड़ो रागी आहे? त माण्हू हुनखे ॿुधायो त बाबा हीउ जलाल चांडवियो आहे। पोइ जलाल चांडवियो वटि हली वियो माना ॻोठ ताईं त बाबा तव्हां अचो असांजो प्रोग्राम कयो, दावत ॾेई वियो। पोइ असां जलाल चांडवियो वियो, चए तूं अॼु आयो ई? चए बाबा आयो मां घणी दफ़ा आहियां पर क़बूल अॼु पियो आहियां। पोइ ईअं मंज़ूर सखीराणी जेको उहो बि रेडियो पाकिस्तान में वञे पियो ऐं तमामु मशहूरु थियो। ऐं उस्ताद बुखारी जा तमामु बहितरीनु ख़ूबसूरत माना कलाम ॻाईं, नायाब कलाम ॻाईं। जॾहिं उस्ताद बुखारी जा मंज़ूर सखीराणी कलाम ॻाईंदो त दुनिया मस्तु थी वेंदी हुई, ख़ुशि थी वेंदी हुई ऐं दुनिया हुनखे माना तमामु घणी चाहणु लॻंदी हुई, छो जो उस्ताद बुखारी जी शाइरी अहिड़ी हुई न। पोइ उस्ताद मंज़ूर सखीराणी खे माना एॾियूं केस्टूं पियूं हलनि, एतिरियूं केस्टूं हलनि पियूं जो कंपनी माना हिक ॿिए जे मथां डुप्लीकेट केस्टूं कढे पई। ऐं कुझु शाइरी अहिड़ी हुई जेका जलाल चांडवियो बि ॻाई, साॻी शाइरी, ऐं मंज़ूर सखीराणी बि ॻाई, साॻी शाइरी हो उस्ताद बुखारी जी उहा ॻाई। ऐं तमामु वॾे पाए जा फ़नकार हुआ दोस्तो। हिनखे आवाम चाहे पई, मोहबतूं पई ॾिए ऐं दिलि में जायूं पई ॾिए। तो हिननि जे फ़न सां माना हिननि जी जेका हुई न वाबस्तगी जेका हुई तमामु गहरी हुई ऐं फ़न खे जेको आहे हीअ माना हैसियत ॾियनि पिया त बाबा हीउ फ़न आहे को। ऐं हुन फ़न जे करे ई आवाम हिननि खे इज़त ॾिए पई, मान ॾिए पई, पंहिंजी दिलनि में जायूं पई ॾिए ऐं हुन सां राब्तो हुजे, वास्तो माना थी वियो, मोहबत थी वई। पोइ जॾहिं मोहबत थी वेंदी आहे त पोइ माना आशिक़ जी जॾहिं महबूब सां मोहबत थींदी आहे त पोइ हुनजी हर अदा वणंदी आहे। पोइ जेके इन्हनि जा चाहींदड़ पोइ उन्हनि जूं केस्टूं सभु वठंदा वञनि, पंहिंजे घर में सिंगारींदा वञनि पिया, मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ फ़ोटू सिंगारींदा वञनि पिया त बाबा हीउ उस्ताद जलाल चांडवियो आहे, हीउ मंज़ूर सखीराणी आहे। दोस्तो हीउ ॿई जेके आहिनि न सिंधियुनि जे अखियुनि जा माना ठार आहिनि। अलाह पाक जेको आहे ॿिन्हिनि खे सदा आबाद रखे, उस्ताद जलाल चांडवियो खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं मंज़ूर सखीराणी खे बि अलाह पाक ख़ुशि रखे। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जीअं पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो। अलाह हाफ़िज़ दोस्तो।